शहीद बेनज़ीराबाद भरिसां यंगस्टर वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद ऐं फ़कीर मियांदाद सैलानी म्यूज़ियम जे ताउन सां सिंधी सखावती मेलो लॻायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह DC शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र कयो। सखावती मेले में रिली बर्थ ऐं सिंधी साज़नि जी नुमाइश कई वई। आर्टिस्ट गुलाम हैदर ॾाहिरी ठुल मीर रुकण ऐं मोहन जे दड़े जा मॉडल तैयार कया, जॾहिं त ॿकरियुनि जे मुख़्तलिफ़ नस्लनि उठनि रिडनि समेत ॾांदनि जी नुमाइश कई वई। 7 क्लास जे नंढड़ो सुगड़ हफ़ीज़ुर रहमान शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सतन सूरमैन मारी मूमल ससुई सोणी नूरी सोरठ ऐं लैला ते बेत पढ़ी ख़ूब दाद हासिल कयो। उन मौक़े ते DCO इब्रार अहमद जाफ़र मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यंगस्टर वेलफेयर ग्रुप काज़ी अहमद जे रमज़ान लाशारी रिज़वान चांडियो ऐं संदसि जाखोड़ी सिथ खे जस आहे, जंहिं सिंधी सखावती शानदार मेलो लॻायो खेनि एवार्ड सां नवाज़ियो वियो। रिपोर्ट अब्दुल्ला रिंद शहीद बेनज़ीराबाद।